रिलायंस इंडस्ट्री जे चेयरमैन ऐं CMD मुकेश अंबानी जे पुट अनंत अंबानी सनतकार वीरेन मर्चेंट जी धीअ राधिका मर्चेंट जो प्री वेडिंग प्रोग्राम 1 खां 3 मार्च ताईं गुजरात जे जामनगर में थी रहियो आहे। हिन प्रोग्राम में रांदियुनि जी दुनिया खां वेंदे फिल्मुनि ऐं टेक्नोलॉजी जी दुनिया जूं मशहूर शख़्सियतूं शिरकत कंदियूं। जामनगर में प्रोग्राम में महिमाननि खे सकाफ़ती झलक ॾिसण लाइ मिलंदी। अनंत अंबानी ऐं राधिका जी शादीअ में मशहूर शख़्सियतुनि खे दावत ॾिनी वई आहे, जिन में फेसबुक जो बानी मार्क ज़ुकरबर्ग, माइक्रोसॉफ्ट जो बानी बिल गेट्स, मशहूर पॉप ॻाइणी रिहाना, डोनाल्ड ट्रंप जी धीउ इवांका ट्रंप भी शामिल आहिनि। तक़रीब में वापारियुनि मशहूर शख़्सियतुनि खे शिरकत लाइ दावत ॾिनी वई आहे। भारतीय अदाकार रजनीकांत, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अॻूणे क्रिकेटर MS धोनी, सचिन तेंदुलकर, गूगल जे CEO सुंदर पिचाई खे भी दावत ॾिनी वई आहे। तक़रीबन में बिल गेट्स सां गॾु मिलिंडा गेट्स, लैरी फिंक, बॉब आइगर, टेड पिक, ब्रियान थॉमस, मोहम्मद बिन अब्दुर्रहमान बिन जासिम अल सानी, सुल्तान अहमद अल जाबिर, भूटान जी शहज़ादी ऐं शहज़ादो ऐं ॿिया शिरकत करे सघनि था। अनंत अंबानी ऐं राधिका मर्चेंट जी प्री वेडिंग तक़रीबन में ईंदड़ महिमाननि खे ख़ासि तोहफ़ो भी मिलंदो। अनंत अंबानी ऐं राधिका मर्चेंट जी शादी जे जश्न में शिरकत कंदड़नि महिमाननि खे नाबीना कारीगरनि जूं तयार कयल मेणबतियूं ॾिनियूं वेंदियूं। इन खां सवाइ गुजरात ऐं लालपुर जी औरत कारीगरनि जा तयार कयल रिवायती स्कार्फ भी तोहफ़े में ॾिना वेंदा।